मज़ून साहब मौजूदु आहे। अलाह ताला खेसि हयाती ॾिए सिहत ॾिए ऐं वाक़ई हुन सही ॿुधायो त मुंहिंजो हुन सां घरू तालुक़ु हुयो, असां वेंदा हुआसीं ऐं इहा ॻाल्हि बि हुन सही कई त हुन जेको छॾियो आहे वरसे में उहो असांजे लाइ का माल को मिल्कियत को डिफेंस में हिकु प्लाट या के एॾियूं वॾियूं ज़मीनूं कोन छॾियूं अथई, पर हुन असांजे लाइ इल्मु ऐं इल्मी किताब असांजे लाइ वरसे में छॾे वियो आहे। ऐं वाक़ई मूं जॾहिं नंढो हूंदो हुउसि त साईं मोहम्मद नवाज़ मज़दूर जे घर वेंदो हुउसि त वाक़ई हुनजी जेका मथे हिसो घर जो मथियों पोर्शन उते जंहिं महिल वेंदो हुउसि संदसि स्टडी रूम में त रुॻो किताब ई किताब खिंडड़ियल हूंदा हुआ, खटुनि ते टेबल ते कुर्सीअ ते साईं जो किताबनि सां एॾो चाह हो ऐं वाक़ई वॾो आलिम हो, वॾो अदीब हो, बहितरीनु उस्ताद हो ऐं बहितरीनु मुतरजम हो, सिंध जो ख़लील जिब्रान सॾिबो हो। ऐं वाक़ई जीअं तव्हांखे इम्तियाज़ आदिल साहब ॿुधायो, सलीम साहब ॿुधायो त तर्जुमो हिकिड़ी वरी ॾुखी फील्ड आहे। जीअं तारीख़ जे हवाले सां चवंदा आहिनि त तारीख़ हिकिड़ो ख़ुश्क शोबो आहे, त तर्जुमो हिकिड़ी ॾुखी फील्ड आहे ऐं उन फील्ड में हिननि पेर पाइण जी कोशिशि कई, ॿिन्ही दोस्तनि ॿुधायो, पर चयो त मुश्किल आहे, ॾुखी आहे। इन जे करे पोइ साईं वारनि पंहिंजो जेको आहे सो वरी पंहिंजो जेको ॿियो हिननि जो शोबो आहे कहाणीकारी आहे या नज़म नवीसी आहे या शाइरी आहे, उन्हनि ते उन्हनि ध्यानु ॾिनो। असां हिन मौक़े ते जेकॾहिं इहो ज़िक्र न कयूं त ज़्यादती थींदी त इहे शख़्सियतूं जिन खे सरमद माना ख़ेज़ हुजे, इहे मर्दुम ख़ेज़ मिटीअ मां जनम वरितियूं हुन इन्हनि शख़्सियतूं। इहे मर्दुम ख़ेज़ मिटी मेहर जी मिटी आहे जिन साईं मोहम्मद नवाज़ उर्फ़ मीमनूर मज़ून जहिड़ियूं शख़्सियतूं पैदा कयूं, जिन न रुॻो इल्म में अदब में ऐं इन में पंहिंजे उस्तादाना जेको साईं जो पेशो हो, पैगम्बराना पेशो आहे उस्ताद, उन में पाण मल्हायो, पर हुन तर्जुमे में पंहिंजो नालो वॾो कमायो। इन जे करे साईं सिंध जो ख़लील जिब्रान सॾिबो। ऐं मोहतरम आज़ाद अनवर कांधड़ो साहब जी इहा कोशिशि, इहा कावश, इहा ख़िज़मत, इहा हिमत न सराहिबी त इहा ज़्यादती थींदी जो हुन सिंध सेक्रेटेरिएट में वञी वज़ीर तालीम ऐं सेक्रेटरी तालीम वटि केतिरा भेरा पंध कया ऐं हुननि खे इन ॻाल्हि जे लाइ हिन कन्वेंस कयो, मोटिवेट कयो त जीअं ॿियनि शख़्सियतुनि जे नाले सां ॿेहर जा इदारा मनसूब कयो था, अहिड़े तरीक़े सां असांजो ॿेहर जाओ सिंध जाओ जंहिंखे साईं अलीकपुर शाह पंहिंजे बचे वांगुरु पालियो निपायो, हुनखे तरबियत कई ऐं हुनजो शौक़ु हो त सूबेदार थियां, पर साईं अलीकपुर शाह रहमतुल्लाह अलैह चयुसि न, पैगम्बराना पेशो उस्ताद आहे, उस्ताद थींदे ऐं साईं मोहम्मद नवाज़ हिकिड़ो बहितरीनु उस्ताद थियो ऐं बहितरीनु ऑफिसर थियो। हुनजे नाले सां जेको अॼु स्कूल जो नालो मनसूब आहे, इहा कोशिशि आज़ाद अनवर कांधड़ो साहब जी आहे ऐं उनखे जेकॾहिं यादि न कबो त ज़्यादती थींदी, बेवाजिबी थींदी। मूं आज़ाद अनवर साहब खे, सरमद साहब खे इहा अपील कंदुसि, गुज़ारिश कंदुसि त असां इन लाइक़ु न आहियूं जो सलीम मंगसी साहब ऐं आज़ाद अनवर कांधड़े साहब जहिड़नि आलमनि अदीबनि जे विच में प्रोग्राम जी सदारत कयूं। असांखे शिरकत जो मौक़ो ॾियो था, असां हिननि खां ॿुधूं था, तव्हां खां ॿुधूं था, तव्हां खां सिखूं था, असांखे मवाद मिले थो। रियाज़ साहब जी शाइरी बि वणे थी, रियाज़ साहब जा कुझु गुफ़्ता सुठा बि हूंदा आहिनि। इन्हनि मुक़ररनि सां, इन्हनि शाइरनि सां, इन्हनि अदीबनि सां वेही ऐं असां तव्हां मां कुझु न कुझु पिरायूं था। सदारत तव्हां ॾिनी, तव्हांजी महिरबानी, पर असांखे रुॻो शिरकत जो मौक़ो जेको ॾींदा आहियो न, इहा ई तव्हांजी मुंहिंजे मथां नवाज़िश आहे।